फेल जा 6 क़िस्म आहिनि। असां अॻिते हली इन जी मुकमल तफ़सील सां डेफिनेशन बयानु कयूं था। हेलो व्यूअर, आई एम आज़ाद सागर जान। जीअं त ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि, जिन मां असीं इसम ऐं इसम जा क़िस्म पार्ट 4 में सिखी आया आहियूं। ज़मीर ऐं ज़मीर जा क़िस्म पार्ट 5 में सिखी आया आहियूं। सुफ़त ऐं सुफ़त जा क़िस्म पार्ट 6 में सिखी आया आहियूं। ठीकु आहे। अॼु असांजो पार्ट 7 आहे, जंहिंमें असीं सिखंदासीं फ़ैल वर्ब ऐं फ़ैल जा क़िस्म। ठीकु आहे। यादि रखो त फ़ैल वर्ब ग्रामर में मस्ट हूंदो आहे। नंबर 4 वर्ब फ़ैल माना कम। हिन जी इंग्लिश में डेफिनेशन आहे ए वर्ब इज़ ए टेलिंग वर्ड विच टेल्स समथिंग अबाउट एनी वर्क आर एक्शन ऑफ द सब्जेक्ट। ठीकु आहे। हिन जी सिंधी में वसिफ़ आहे फ़ैल उहो लफ़्ज़ आहे जेको जुमिले में हुअण, करण, सहण, थियण या पवण जी माना ॾेखारे त उनखे फ़ैल चइबो आहे। ठीकु आहे। हिन जो एग्ज़ाम्पल टू राइट, टू गो, कम, etc। मिसाल लिखणु, वञणु, अचणु वग़ैरह। उमेद कयूं था त एतिरे ताईं सम्झी विया हूंदव। काइंड्स ऑफ वर्ब फ़ैल जा क़िस्म। ठीकु आहे। फ़ैल थियो, हाणे फ़ैल जा क़िस्म ॾिसूं था। फ़ैल जा 2 क़िस्म आहिनि। ठीकु आहे, जेकी हेठि ॾिजनि था। नंबर 1 प्रिंसिपल वर्ब या मेन वर्ब। ठीकु आहे। मुखी फ़ैल, वॾो फ़ैल या फ़ैल ख़ासि। नंबर 2 एक्सलरी वर्ब या हेल्पिंग वर्ब। ठीकु आहे। मददगार फ़ैल या मदद कंदड़ फ़ैल। हाणे नंबर 1 आहे प्रिंसिपल वर्ब आर मेन वर्ब। ठीकु आहे। मुखी फ़ैल या वॾो फ़ैल ऐं हिन जी वसिफ़ ॾिसूं था। ठीकु आहे। ए वर्ब दैट शोज़ एन एक्शन ऑफ एनी पर्सन इज़ कॉल्ड प्रिंसिपल वर्ब। ओके। हिन जी सिंधी में ट्रांसलेट करे तव्हांखे ॿुधायूं था। उहो फ़ैल जेको कंहिं माण्हूअ जे कंहिं अमल खे ज़ाहिर करे त उनखे मुखी फ़ैल चइबो आहे। सही आहे। हिन जा कुझु मिसाल ॾेई तव्हांखे वरी सम्झायूं था। नोट इस्तेमाल जे लिहाज़ खां मुखी फ़ैल जा वरी 2 क़िस्म ॿिया आहिनि। ठीकु आहे। ट्रांज़िटिव वर्ब फ़ैल मुतअद्दी ऐं इंट्रांज़िटिव वर्ब यानी फ़ैल लाज़मी। इंट्रांसिटिव फ़ैल लाज़मी, ट्रांसिटिव वर्ब, इंट्रांसिटिव वर्ब। ठीकु आहे। फ़ैल मुखी जा इहे 2 क़िस्म आहिनि। ठीकु आहे। वरी इन जी अलॻि अलॻि तव्हांखे सम्झाणी ॾेई सम्झायूं था। फ़ैल मुतअद्दी ऐं फ़ैल लाज़मी। ठीकु आहे। नंबर 1 ट्रांसिटिव वर्ब यानी फ़ैल मुतअद्दी। फ़ैल मुतअद्दी जी माना आहे वधंदड़ या असरु कंदड़। ओके। हिकु अहिड़ो फ़ैल जेको जुमिले में पाण सां गॾु फ़ाइल सब्जेक्ट खणे। ठीकु आहे। छा खणे? फ़ाइल सब्जेक्ट खणे ऐं ऑब्जेक्ट मफ़ूल उहो बि खणे, उनखे फ़ैल मुतअद्दी चइबो आहे। एग्ज़ाम्पल तौरु ठीकु आहे, ही सिंग्स ए सॉन्ग, हू गाना ॻाए थो। वी ड्राइव ए कार, असीं कार हलायूं था। ॾिसो, हिन ॿिन्ही जुमिलनि में फ़ाइल सब्जेक्ट बि आहे ऐं मफ़ूल बि आहे। 3 मिसाल में बि ॾिसो, शी कटिंग ओनियंस, हूअ बसर कटे थी। नंबर 2 इंट्रांसिटिव वर्ब यानी फ़ैल लाज़मी। ठीकु आहे। अहिड़ो फ़ैल जेको पाण सां गॾिजी को बि जुमिलो ठाहिण जी सघ रखे यानी ताक़त रखे ऐं पाण सां मफ़ूल ऑब्जेक्ट खणण जी ज़रूरत महसूसु न करे, उनखे फ़ैल लाज़मी चइबो आहे। एग्ज़ाम्पल आई एम रन, मां डोड़ींदो आहियां। ॾिसो, हिन में को बि मफ़ूल न आहे। वी स्माइल, असां मुस्कुराईंदा आहियूं या असीं मुस्कुरायूं था। शी लाफ्स, हूअ खिलंदी आहे या हू खिले थी।
नोट तव्हां ॾिठो त मथियनि जुमलनि में रन, स्माइल, लाफ, ठीकु आहे, इहे फ़ेल लाज़मी आहिनि, छाकाणि त इन्हनि पाण सां गॾु को बि मफ़ूल न खयों आहे, तंहिं करे असां इन्हनि खे ऑब्जेक्ट फ़ेल लाज़मी चवंदासीं। ओके, नोट पर कॾहिं फ़ेल लाज़मी पाण सां प्रेपोज़िशन जो मफ़ूल खणंदो आहे। एग्ज़ाम्पल, I put the books on that table. आऊं टेबल ते किताब रखां थो। नंबर 2, she goes to सखर every month. हूअ हर महीने सखर वेंदी आहे। He arrives at the home in time. हू घर वक़्त अंदरि पहुचंदो आहे। ठीकु आहे। तव्हां ॾिठो त मथियनि जुमलनि में हर्फ़ जर मफ़ूलनि खां अॻु में इस्तेमालु थियल आहे, उन करे असां अहिड़े क़िस्म जे मफ़ूलनि खे हर्फ़ जर जो मफ़ूल चवंदासीं। ठीकु आहे। नोट बनावट जे लिहाज़ खां मखी फ़ेल जा वरी ॿ क़िस्म ॿिया बि आहिनि, यानी फ़ेल बाक़ाइदा ऐं फ़ेल बेक़ाइदा। उन्हनि ॿिन्ही क़िस्मनि जी पूरी वसिफ़ असां अॻिते हली सेखारींदासीं, जिन में फ़ेल जूं 3 सूरतूं हूंदियूं। ठीकु आहे। इन्हनि जी डेफिनेशन मुकमल सां अॻिते हली सेखारींदासीं। नंबर 2, फ़ेल जा 2 क़िस्म आहिनि, हिकु मेन वर्ब, ॿियो हेल्पिंग वर्ब। ठीकु आहे। मेन वर्ब असां सम्झी आया आहियूं। हाणे नंबर 2 आहे एक्सलरी वर्ब और हेल्पिंग वर्ब, मददगार फ़ेल या मदद कंदड़ फ़ेल। फ़ेल जो ॿियो क़िस्म आहे। ठीकु आहे। सच वर्ड्स विच आर यूज़ड विथ द मेन वर्ब्स आर द हेल्पिंग वर्ब्स एंड जनरली हेल्प अस टू फ्रॉम इंट्रागेटिव सेंटेंस आर कॉल्ड हेल्पिंग वर्ब्स। ठीकु आहे। उमेद कयूं था त फ़ेल जा पहिरियां क़िस्म तव्हां सम्झी विया हूंदो, ऐं हीउ ॿियो क़िस्म आहे, हीउ बि तव्हांखे सम्झायूं था। बाक़ी 2 क़िस्म असां अॻिते हली सिखंदासीं, फ़ेल बाक़ाइदा ऐं फ़ेल बेक़ाइदा। हिन जी वसिफ़ हुई हेल्पिंग वर्ब जी, अहिड़ा फ़ेल जेके जुमलनि में फ़ेल सां गॾु बतौर मददगार फ़ेल इस्तेमालु कया वेंदा आहिनि, उन्हनि खे मददगार फ़ेल या फ़ेल मददी बि चयो वेंदो आहे। एग्ज़ाम्पल, ए टीचर इज़ टीचिंग इन द क्लास। ठीकु आहे। इज़ ब्रैकेट कमा में रखियलु आहे। क्लास में हिकु उस्तादु पढ़ाए रहियो आहे। ओके। एग्ज़ाम्पल 2, ही वॉज़ वॉचिंग ए ड्रामा ऑन TV. हू TV ते हिकु ड्रामो ॾिसी रहियो हो। वाज़ माना हो। आई शल कम टुमारो टू नाउ। ठीकु आहे। हिन सिंधी में मां सुभाणे तव्हां ॾे ईंदुसि। ओके थी वियो। हैव यू एवर सीन हिम बिफोर। ठीकु आहे। यानी छा तव्हां हिन खे पहिरियां ॾिठो आहे। कैन यू हेल्प अस। छा तव्हां असांजी मदद करे सघो था। लिस्ट ऑफ एक्सिलरी वर्ब और हेल्पिंग वर्ब। ठीकु आहे। मददगार फ़ेलनि जी फ़ुर्सत या लिस्ट। ठीकु आहे। राइट साइड आहे प्रेज़ेंट टेंस यानी ज़मान हाल ऐं पास्ट टेंस ज़मान माज़ी। ठीकु आहे। हिन में जेके फ़ेल इस्तेमालु थियनि था ऐं अॻिते हली असांखे ज़माननि में बि कमु ॾींदा, उन जा कुझु सैंपल असां हिते बि बयानु करे ॾेखारियूं था। ठीकु आहे। नंबर 1 आहे मेन वर्ब ऐं हेल्पिंग वर्ब। ओके। हिन में जेके इस्तेमालु थींदा आहिनि ज़मान हाल में डू ऐं डज़, ऐं इन जो पास्ट वञी थींदो वञी जेके असां पास्ट टेंस में अॻिते इस्तेमालु कंदासीं डिड। डू ऐं डज़ डिड। ठीकु आहे। हैव ऐं हैज़ ज़मान हाल में इस्तेमालु थींदा आहिनि ऐं माज़ी में थींदा वञी हैड। हैव हैज़ टू हैड। ओके। इज़ एम आर इहे 3 वर्ब जेके आहिनि टू बी टेंस आहिनि। ठीकु आहे। इहे टू बी ज़माननि में अॻिते हली असां इस्तेमालु कंदासीं, ऐं हिन जो इज़ एम आर जो पास्ट आहे वाज़ ऐं वर। नंबर 2 मॉडल एंड हेल्पिंग वर्ब। ठीकु आहे। कुझु ॿिया वर्ब इस्तेमालु थियनि था, उहे आहिनि कैन। कैन जो पास्ट आहे कुड।
ओके। मे प्रेजेंट टेंस में आहे, पास्ट थींदो हुनजो माइट। ठीक है, ये अगते टेंसन में इस्तेमाल थींदा। अगते असां ज़मान सिखंदासीं पार्ट्स ऑफ स्पीच खां अगते तव्हांखे जी मुकमल तफ़सीलात सम्झाईंदासीं। ठीक है। शल जो पास्ट आहे शुड। विल जो पास्ट थींदो वञी वुड। उन खां पोइ आहे मस्ट जो थींदो वञी पास्ट मस्ट या हैड टू। ओके। उन खां पोइ आहे ऑट यानी ऑट। ओके। नो पास्ट, इन जो को पास्ट न आहे ऐं इहो घटि इस्तेमालु थींदो आहे। नंबर 3 आहे सेमी एंड हेल्पिंग वर्ब। ओके। डेयर, कॾहिं कॾहिं डेयर जो इस्तेमालु बि थींदो आहे, असां अॻिते हली इहो बि सम्झाईंदासीं। डेयर जो नो पास्ट आहे, इन जो को पास्ट न आहे। इहे सेमी जीअं सेमी वावल हूंदा आहिनि अहिड़े तरीक़े सां इस्तेमालु थींदा आहिनि इतफ़ाक़ सां। नीड जो पास्ट न आहे, नो पास्ट। नोट फेल ऐं फेल जा क़िस्म सिखिया आहिनि। बाक़ी फेल जूं 3 सूरतूं असां अॻिते हली सेखारींदासीं। ठीकु आहे। इसम ऐं इसम जा क़िस्म असां पार्ट 4 में सेखारिया आहियूं। ज़मीर पार्ट 4 में पार्ट 5 में ऐं सुफ़त पार्ट 6 में सेखारिया आहियूं ऐं उन्हनि जो लिंकूं हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मौजूदु आहिनि। वधीक ग्रामर सिखण लाइ असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कयो ऐं वीडियो मुकमल ॾिसो जीअं तव्हांखे सिखण में आसानी थिए ऐं असांजी हौसले अफ़ज़ाई लाइ असांजी महिनत खे ज़ाहिर करण लाइ लाइक ज़रूरु कंदा कयो। ठीकु आहे। असांजो ॿियो पार्ट अचण ताईं कयो इंतज़ारु। असांखे ॾियो इजाज़त। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं कंहिं ॿिए पार्ट में। ग्रामर जो ॿियो पार्ट खणी ईंदासीं। एड वर्ब यानी ज़रफ़ माना थाम। ठीकु आहे।